You are watching 10 p.m. Bulletin. उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस की गाड़ी ते दहशतगर्दन जो हमलो, पाक फौज लेफ्टिनेंट नासिर हुसैन खालिद समेत 3 जवान शहीद, 4 जख्मी। ISPR जो चवणु आहे त रोड किनारे नस्बियल IED डिवाइस ज़रिए हमलो कयो वियो। शहीद जवाननि में नाइक मोहम्मद इमरान ऐं उस्मान अख्तर बि शामिल। शहीदनि जा मण ऐं ज़ख्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वाक़े खां पोइ सिक्योरिटी फोर्सेस जो इलाइक़े में ऑपरेशन जारी। CPAC अथॉरिटी के चेयरमैन आसिम सलीम बाजवा पाण ते लगायल इल्ज़ामनि जी तरदीद करे छॾी। चइनि सुफ़नि ते बदल जवाब में आसिम सलीम बाजवा चयो आहे त अहमद नुरानी जी ख़बर में मूं ते घरवारी जा असासा लिकाइण जो इल्ज़ाम ग़लति आहे। 22 जून 2020 ते असासा ज़ाहिर करण जी तारीख़ खां अॻु घरवारी 1 जून ते समूरियन कंपनीज़ मां $19,000 जी सीड़पकारी कढी चुकी हुई। पुटनि जूं कंपनी सी ऑन बिल्डर्स एंड इस्टेट, क्रिप्टन कंपनी ऐं एडवांस मार्केटिंग गैर फ़ाल आहिनि। हिमालया लिमिटेड कंपनी जा 50% शेयर्स हिकु पुट वटि आहिनि। उन कंपनी 3 सालनि में रुगो $5 लख मुनाफ़ो कमायो आहे। हिकु ॿिए पुट जे नाले ते मौजूदु कंपनी मोची कार्डवेयर्स हेल ताईं रुगो नुक़सानु कयो आहे। आसिम सलीम बाजवा चयो त हिकु ॿिए पुट जे नाले ते मौजूदु कंपनी क्रिप्टन माइनिंग मुंहिंजे बलोचिस्तान में मुक़ररी दौरान न पर 2019 में FBR में रजिस्टर्ड थी। ॿिनि भाइरनि जी कंपनी सिल्क लाइन इंटरप्राइज़िस रहीमियार ख़ान जे सनती इदारनि खे अफ़रादी क़ुवत फराहम कंदी आहे। उनखे CPAC जो ठिको मिलण जो इल्ज़ाम ग़लति आहे। अमेरिका में पुटनि $31,000 में घर वरितो। इहो घर कर्ज़ वठी ठहिरायो वियो। CPAC अथॉरिटी चेयरमैन 4 सुफ़नि ते बदल वज़ाहती बयान में चयो त मुंहिंजा 2 पुट अमेरिका में सुठियुनि पघारुनि ते मुलाज़मत करे रहिया आहिनि। अपोज़िशन पार्टियुनि PTI हुकूमत के टफ टाइम ॾियण लाइ 20 सेप्टेम्बर ते APC सॾाइण जो ऐलान करे छॾियो। ज़रदारी हाउस इस्लामाबाद में थींदड़ APC में इन हाउस तब्दीली समेत मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते गौर कयो वेंदो। इन खां अॻु रहबर कमेटी जे इजलास दौरान नंढियुनि जमातुनि पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग खां सख़्तु सवाल कया। ज़रियनि जो चवणु आहे त JUI फेस सूदो ॿियनि जमातुनि ॾों रापो ॾिनो त PP ऐं नवाज़ लीग पहिरीं बि नंढनि जमातुनि खे पुठी में छुरो हयो आहे। आज़ादी मार्च खां पार्लियामेंट में कानून साज़ी ताईं हर मरहले में ॿिन्ही जमातुनि हुकूमत जो साथ ॾिनो। केरु ज़मानत ॾींदो त 2 वॾियूं जमातूं हिन भेरे बि पुठीअ में छुरो न हणंदियूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो लंडन में तरसियल अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां फ़ोन ते राब्तो। सिंध में बरसात जी तबाही, मुल्क जी सियासी सूरत हाल ऐं हुकूमत खे टफ टाइम ॾियण लाइ ऑपोज़िशन जी APC ते सलाह मशवरा। ज़रियनि जो चवणु आहे त कराची यात्रा दौरान शहबाज शरीफ़ आसिफ ज़रदारी जो नवाज़ शरीफ़ सां राब्तो करायो। ॿिन्ही अॻवाननि में हुकूमत ख़िलाफ़ गॾियल तहरीक हलाइण लाइ जामे हिकमत अमली जोड़ण ते इतफ़ाक़ थियो। ऑपोज़िशन भली कुछ भी करे वठे, असां ब्लैकमेलिंग में न ईंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त ऑपोज़िशन पंहिंजे किरदार सां भारतीय मौक़िफ़ खे हथी ॾिनी। भारत चाहे थो त पाकिस्तान FATF जी ब्लैक लिस्ट में हलियो वञे। जेकॾहिं पाकिस्तान ब्लैक लिस्ट थियो त उन जा ख़राब नतीजा निकिरंदा। वज़ीर आज़म हुकूमती तौर इत्तेहादी सेनेटर्स सां मुलाक़ात दौरान FATF बिल पास कराइण लाइ ईंदड़ हफ़्ते गॾियल पार्लियामेंट जो इजलास घुराइण जो इशारो ॾेई छॾियो। इलेक्शन कमीशन बल्दियाती चूंडनि जे हवाले सां सिंध हुकूमत जे नुमाइंदनि खे 7 सेप्टेम्बर ते तलब करे वरितो। इलेक्शन कमीशन चयो आहे त सिंध सरकार जो मौक़िफ़ ॿुधण बैदि बल्दियाती चूंडनि जे हवाले सां कानून मूजिबि फ़ैसिलो कयो वेंदो। जेसिताईं शुमारियात खातो आबादी जा हतमी अंगखर जारी नथो करे, तेसिताईं सिंध में तकमनियूं बि नथियूं थी सघनि। इलेक्शन कमीशन जे इजलास में PP अॻवान निसार खुड़ो ऐं ताज हैदर जे ख़तनि जो जाइज़ो वरितो वियो, जंहिं में तकमनियुनि जे शेड्यूल ते एतिराज़ वारियो वियो हो। कराची में बरसात तबाही मचाए छड़ी है। वफाकी हुकूमत आवाम जा मसला हल करण बदिरां रुगो सियासत करे रही है। वफाक लाॻापियल इदारनि सां गॾिजी कमु करणु घुरिजे। क़ौमी असेंबली में अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ PTI सरकार ते तनक़ीद कंदे चयो आहे त कराची जी सूरत हाल ते सियासत न करणु घुरिजे। असां बि कराची में सियासत करण लाइ न पर तबाही जो जाइज़ो वठण ऐं मुतासिरनि जी सार लहण लाइ कराची विया हुआसीं।
वज़ीर आज़म इमरान ख़ान अञा ताईं कराची में नज़र न आयो आहे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे शहबाज़ शरीफ़ चयो त नवाज़ शरीफ़ कॾहिं बि मुल्क मां फ़रार न थियो आहे। असां हुकूमत जूं सख़्तियूं बर्दाश्त कयूं आहिनि। इमरान ख़ान खे मुंहिंजे मुतहरिक थियण ते तकलीफ़ पहुती आहे। वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ अपोज़िशन पार्टीज़ जी APC लाइ तारीख़ जो फ़ैसिलो रहबर कमेटी जे इजलास में कयो वेंदो। मैं ये भी रिक्वेस्ट करूंगा फेडरल गवर्नमेंट से कि वहाँ भी हमारी मदद करें और पूरे सिंध को एक नज़र से देखें। LBOD ने नेचुरल वाटरवेज को ब्लॉक किया हुआ है, वो चीज़ अब हमने एड्रेस करने की, उसमें इन्वेस्टमेंट बहुत चाहिए। वर्ल्ड फूड प्रोग्राम, इंटरनेशनल एड, ये फेडरल गवर्नमेंट अरेंज करके देती है। अनफॉर्चुनेटली इस दफ़े अभी नहीं हुआ है, लेकिन मुझे पूरी उम्मीद है पूरा सिंध, लेफ्ट बैंक हमारा पूरा इस वक्त शदीद तकलीफ में, लोग उनकी मदद के लिए इमीडिएटली आना चाहिए। मैंने चेयरमैन NDA में से भी बात की थी, मैंने बताया फिर टेंट्स वगैरह उन्होंने कुछ दिए, मैं शुक्रगुजार हूँ उनका, लेकिन हमें और ज़रूरत है। सवात में, खैबर पख्तूनख्वा में, इस्लामाबाद में भी इस वक्त शदीद बारिश आज के दिन थंडरस्टॉर्म्स की पेशिंग हुई है। ये पानी भी फिर दरिया सिंध में आता है, आपको पता है 2010 आपको याद होगा, उन पे भी बड़ी सख्त नज़र रखे हुए हैं। तकरीबन 3.5 लाख या उससे कुछ ऊपर क्यूसिक पानी गुड्डू बराज पे आ चुका है। ये कोई सुलेमान पे जो बारिशें होती हैं या ऊपर से जो पानी आना है वो जब ऐड होगा, फिर यहाँ पे मंगला डैम की स्पिलवे खोल दी। इम्तिहान ये भी होगा कि सेफली जो दरिया सिंध का पानी है उसको समंदर तक पहुँचा दिया जाए। सिंध सरकार बरसात ऐं सिम नालनि खे घारनि सबब थियल नुक़सान जे अज़ाले तौरु मुतासिरनि जी सहायता लाइ वफ़ाक़ी हुकूमत खां हंगामी मदद घुरे वरिती। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ी सरकार सलाह मशवरनि ऐं प्लान जोड़ण में वक़्तु विञाइण बदिरां फौरी तौर ते सॼी सिंध लाइ सूबाई हुकूमत जी मदद करे। LBOD पाणी जा फितरी लंघ बंदि करे छॾिया ऐं लेफ्ट बैंक ते माण्हू तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। नवाबशाह खां बदीन ताईं हिन वक़्तु बि बरसाती पाणी बीठल आहे। सिंध हुकूमत 42,000 खेमा मुतासिरनि में विरहाए छॾिया ऐं NDA में खां मिलियल 2,000 खेमा बि ॾेई छॾिया। हाणे असां वटि खेमा न आहिनि। बदकिस्मती सां वफ़ाक़ी सरकार बि अञा ताईं का बि मदद न कई आहे। सिंधु दरिया जे वहिकरनि ते कड़ी नज़र आहे। उतरी इलाइक़नि कोही सुलेमान ऐं मंगला जो पाणी सिंधु में दाख़िल थींदो, उन खां पोइ दरियाई पाणी समुंड ताईं छोड़ करण बि वॾो इम्तिहान हूंदो। सिंध में बरसात नालनि ऐं शाख़ुनि खे घारनि जे नतीजे में 101 माण्हू हयाती विञाए वेठा। फौतनि में 38 ॼणनि जो वास्तो कराची सां हो। सिंध सरकार सूबे में बरसात सबब थियल नुक़सान जी शुरूआती सर्वे रिपोर्ट जारी करे छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त उमरकोट में 3 लख, सांगड़ ज़िले में 1.5 लख, सामारो तालके में 1,25,000, कुंडरी में 1 लख ऐं जोही तालके में 2 लख खां वधीक माण्हू मुतासिर थिया आहिनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वॾे वज़ीर चयो त बरसात ऐं घारनि 23,000 ज़रे ज़मीन खे नुक़सान पहुचायो आहे। शफ़ाफ़ ट्रायल जो घुर्जियूं पूरियूं करण लाइ भारत खे हर सूरत में हिकु मौक़ो मिलणु घुरिजे। इंसाफ़ वारी आलमी अदालत जे फ़ैसिले ते असराइते नमूने अमल यकीनी बणाइणु ज़रूरी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट भारतीय जासूस कुलभूषण यादव खे वकील ॾियण लाइ क़ानून वारी वज़ारत जी दरख़्वास्त लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले में अदालत चयो आहे त कुलभूषण यादव खे संदसि शफ़ाफ़ ट्रायल वारे हक़ जी अहमियत खां आगाह कयो वञे। अटॉर्नी जनरल यकीनी बणाए त अदालती फ़ैसिले जी कॉपी कुलभूषण यादव ताईं पहुचाई वञे। पाकिस्तान हुकूमत खे अदालती फ़ैसिले खां भारतीय सरकार के आगाह करण जो हुकुम। कराची के क्यामारी ऑयल टर्मिनल में बाहि लगण जे नतीजे में 2 ॼणा सड़ी फौत। KPT चेयरमैन समेत 3 ॼणा सड़ी ज़ख़्मी। KPT चेयरमैन जमील अख्तर चयो आहे त 500 गज़ जे फ़ासिले ते तेल जा वॾा ज़ख़ीरा हुआ। फौरी तौर क़दम न खया वञनि हा त बाहि ख़तरनाक सूरतहाल अख़्तियार करे पई सघे। वज़ीर आज़म इमरान ख़ान कराची यात्रा जो शेड्यूल तब्दील करे छॾियो। जुमे बदिरां छंछर ते कराची जे दौरे ते पहुचंदो। वज़ीर आज़म हाउस जे तर्जुमान शहबाज़ गिल चयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान रोज़ानो इजलास को ठाहे कराची जी सूरतहाल जो जाइज़ो वठंदो आहे। वज़ीर आज़म कराची जा मसला मुस्तक़िल तौर हल करण लाइ जामे प्लान जो ऐलान कंदो। सुनसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त वज़ीर आज़म कराची जूं रौनकूं ऐं रोशनी बहाल करण वारे अज़म ते क़ाइमु आहे। कराची पाकिस्तान जो मुआशी दिलि आहे ऐं कराची जी तरक़ी सां ई पाकिस्तान जी ख़ुशहाली सलाहियल आहे।
कराची के डिफेंस ऐं क्लिफ्टन जा रहवासी CBC इंतजामिया तरफां एहतजाज कंदड़नि मथां केस दाख़िल करण ख़िलाफ़ रस्तनि ते निकिरी आया। DHA ऑफिस आॾो मुज़ाहिरे दौरान मचरियल माण्हुनि जी इंतजामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। इंतजामिया जूं रहवासियुनि खे मुज़ाहिरो ख़त्म करण लाइ मिंथूं। रहवासियुनि चयो आहे त अख़्तियारनि बरसाती पाणी निकाल करण लाइ के बि उपाउ न वरिता आहिनि। कैंटोनमेंट बोर्ड जे इलाइक़े में बरसात जी तबाही ते फैक्ट फाइंडिंग कमीशन जोड़ण लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त कैंटोनमेंट बोर्ड जे इलाइक़नि मां अञा ताईं मुकमल तौर पाणी निकाल न थी सघियो आहे। रहवासी बिजली खां सवाइ ॾींहं ऐं रातियूं गुज़ारण ते मजबूर आहिनि। बोर्ड इंतजामिया तरफ़ां बरसात जी तबाही खे मुंहुं ॾियण लाइ अॻुवाट उपाउ न वरिता विया। दरख़्वास्त में कैंटोनमेंट बोर्ड्स क्लिफ्टन डिफेंस ऐं के इलेक्ट्रिक खे धुर बढ़ायो वियो। कैंटोनमेंट बोर्ड खे कोऑपरेटिव सोसाइटी में तब्दील करण जी बि इस्तदा। सजावल में तूफ़ानी बरसातुनि दौरान सरकारी गोदामनि जूं छतियूं टिमी पयूं। बरसाती पाणी सबबि सरकारी गोदामनि में पियल किरोड़ें रुपयनि जी कणिक ख़राब थियण लॻी। ख़ुराक खाते के क़दम न खयां। फूड इंस्पेक्टर अली मोहम्मद लगारी इल्ज़ाम हयो आहे त DC सजावल इस्माइल मेमण पंहिंजे घर जे गटरनि जो पाणी बि गोदाम में छोड़ करायो आहे। ख़ुराक खाते जे अख़्तियारनि खे गोदामनि जी सूरतहाल बाबति आगाह कयो आहे, पर कंहिं बि जवाबु नाहे ॾिनो। मिठियाणी ठठो ऐं कोटली में हावनारींदड़ वाक़िया। फरीद देरो भरिसां कचे वारे इलाइक़े में 3 भेनरूं सिंधू दरिया में बुॾी फौत थी वयूं। फौतनि में 18 सालनि जी अकीला, शाज़िया ऐं मासूम तस्लीम भुट्टो शामिल। इलाइक़े वासियुनि ऐं मक़ामी टोबनि गॾियल कोशिशुनि सां नारी अकीला ऐं नीगरी तस्लीम जा लाश हथ करे वरिता। संदन टीं भेण शाज़िया भुट्टो जी ॻोल्हा जारी। झिरिक भरिसां ॻोठ मोहम्मद ख़ासकेली में पाणी भरण दौरान औरत ऐं नीगरी बुॾी फौत। इलाइक़े वासियुनि चयो आहे त औरत ऐं नारी कपिड़ा धोई रहियूं हुयूं त पेर तिरकण सबबि बरसाती पाणी जे खॾ में किरी पयूं। बुॾी फाथलनि में औरत नाज़ा ख़ासकेली ऐं नीगरी शमा शामिल। कोटली में घर जी छत किरण जे नतीजे में 2 मासूम भाउ भेण दॿिजी फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। इलाइक़े वासियुनि दॿिजी फौत थियल ज़ख़्मियुनि खे मलबे मां कढी वरितो। फौतनि जी 14 सालनि जे ख़ालिद ऐं संदसि 3 सालनि जी भेण साइमा खोसो तौरु सुञाणप। वाक़े बाद इलाइक़े में सोग वारी लहर छायलु। बदीन शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में 4 ॾींहं गुज़रण बावजूदि बरसाती पाणी निकाल न थियो। शहर जे क़ाइदाबाद, एग्रोवल कॉलोनी, हाजी हाशिम पाड़ो, सांघाणी मसाण, आबिद टाउन ऐं अली टाउन सूदो मुख़्तलिफ़ पाड़नि तोड़े कॉलोनीज़ में पाणी बीठल हुअण सबबि रहवासी परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻा। रहवासियुनि चयो आहे त रस्तनि तोड़े मुख़्तलिफ़ पाड़नि में 2 फुट ताईं पाणी बीठल आहे। इंतज़ामिया पाणी निकाल करण लाइ के बि उपाउ न वरिता। कब्रिस्ताननि मां बि पाणी निकाल न थियण सबबि रहवासियुनि खे मण दफ़नाइण में ॾुखियारियूं पेश अची रहियूं आहिनि। सजावल शहर जे रस्तनि तोड़े मुख़्तलिफ़ पाड़नि में बीठल बरसाती पाणी 4 ॾींहं गुज़रण बावजूदि निकाल न थियो। कॉलेज, स्कूलनि सूदो ॿियनि सरकारी इमारतुनि में बि पाणी बीठल। रहवासी परेशानियूं भोगण ते मजबूर। हर शइ बुॾी वई। घर जे केंद्रनि में हेॾो पाणी आहे, को असांजो धणी कोन्हे। दाद फ़रियाद करण वारो केरु ई कोन्हे। घर भर में किरी विया, टपड़ बुॾी विया। बचा कढियो ज़ोरी सां जींदी करे कढियो बचा सां। पके रोड ते वेठा आहियूं, अञा असांखे का शइ कोन थी मिले। अहिड़ो को माण्हू कोन असांजो पुछा न का केरु ई कोन करे। साम्हूं घर ॾिसो पिया, पाणी ॾिसो, अखी ॾिसी ॾिसो, सरज़मीन ॾिसो, नुक़सानु आहे कोन्हे को। जेको पुॼी सघूं था पंहिंजो पाण करूं पिया। हिते कोई नुमाइंदो न असांजे लाइ अचण जे लाइ तयारु आहे। जुनो शहर सूदो 8 यूसीस में बरसात ऐं सिम नालनि समेत ॻोठ ॿोड़े छॾिया। हज़ारे एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि अचण सबबि आबादगारनि जा मथे ते हथ। यूसी रोशनाबाद, बानकर, आहोरी, गुनेरो, फज़ल भंभरो ऐं ॿियनि यूसीस में पाणी हेठि आयल ॻोठनि मां समय ख़ानदान लॾपलाण करण ते मजबूर। रस्तनि ऐं शाख़ुनि जे किनारनि ते वेठल मुतासिरनि जी हुकूमती इदारनि साथ न लधी। मुतासिरनि तरफ़ां खेमा, राशन, पीअण जो पाणी ऐं दवाऊं न मिलण जूं दाहूं। नौकोट भरिसां LBOD के RD 287 वटां लॻल घारो अञा ताईं बंदि न थियो। 350 फुट घारो ॿधण जी कोशिशुनि में रुधल आपाशी अमलो रुगो 10 फुट हिसे ते कार जी कड़ लॻाए सघियो। दौरे में चाड़बाद, नौकोट जो संतोरो पार्क,
मीर वकार कॉलोनी मल्हापाड़ो पानी हेठि अची विया। शहर में पानी दाख़िल थियण ऐं सिम नाले के 0 पॉइंट न मिलण ख़िलाफ़ शहरियुनि जो मीरपुर ख़ास मिठी रोड ते धरणो, ट्रैफिक मुअत्तल। मुज़ाहिरीन DSP खिपरो ऐं चूंडियल नुमाइंदनि खे एहतजाज ख़त्म करण खां जवाब ॾेई छॾियो। रात जो सुम्हूं था, हीअ असांजी हालत आहे। ॾिसो असांजी का चूंडियल नुमाइंदे असांजी सार न लधी आहे। वॾो ज़ुल्म मसइलो असांजी वेदन आहे, असां नाक आहे। कड़ियो गंवर में बरसात सिम नालन जे पानी तबाही मचाए छॾी। पानी हेठि आयल ॻोठनि में 200 खां वधीक ख़ानदान फाथल। रस्ता न हुजण करे बीमार ॻोठाणनि खे अस्पताल मुंतक़िल करण में ॾुखियायूं। ॻोठाणा इंतज़ामिया मां आसरो लाहे पंहिंजी मदद पाण तहत खटुनि ज़रिए मुंतक़िल थियण लॻा। ॻोठ मिहार चांडियो, फ़क़ीरो चांडियो, अलहयार चांडियो, ग़ुलाम मोहम्मद चांडियो, सोराब ॻोठ ऐं ॿियनि ॻोठनि खे हुकूमती इदारनि नज़रअंदाज़ करे छॾियो। रहवासियुनि चयो आहे त इंतज़ामिया पानी में फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ कख वञी बीणो न कयो आहे। राशन ख़त्म थी वियो ऐं पीअण जो पाणी बि नाहे। पानी में फाथल समें ख़ानदान केतिरनि ई परेशानियुनि में विकोड़ियल। गड़ी खेरो भरिसां सिम शाह केतिरनि मुख़्तलिफ़ हंधनि तां लॻल घारा 2 ॾींहं गुज़रण बावजूदि बदिजी न सघिया। ॻोठ रेहान जमाली, मीर कुलहसन जमाली ऐं ॻोठ उमेद अली जुणेजो वटि सिम शाह खे लॻल घारनि सबबि समय एकड़नि ते बीठल फ़सुल पाणी हेठि अची वियो। आपाशी अमलो घारो ॿधण में नाकाम। ॻोठाणनि ऐं आपातगारनि पंहिंजी मदद पाण तहत घारे जो पानी LBOD सिम नाले में छोड़ करे छॾियो। सिम नाले तां पाणी जो दबाव घटिजण लॻो। कांगरियो भरिसां सिम नाले L19 खे 3 फुट घारो पवण जे नतीजे में भरपासे पोखियल फ़सुल पाणी हेठि अची वियो। कांचे में नए गांव जी बरसात जी तबाहकारियुनि खे 2 हफ़्तनि खां वधीक वक़्तु गुज़रण बावजूदि हुकूमती इदारा रस्ता बहाल कराइण में नाकाम। काचे जे 200 खां वधीक ॻोठनि जो जोही शहर सां काटा थियल ज़मीनी राब्तो अञा ताईं बहाल न थी सघियो। ॿोॾि मुतासिर काचे वासी राशन ऐं पीअण जे पाणी लाइ धिका खाइण ते मजबूर। वाही पांधी गोरख रोड ते मुतासिरनि जो इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। काचे वासियुनि चयो आहे त हिकु पासे काचे में तबाही थी आहे त ॿिए पासे इंतज़ामिया मुतासिरनि खे खेमा ऐं राशन ॾियण बदिरां रुॻो पंहिंजा खीसा भरण में पूरी आहे। ॿोॾि मुतासिरनि जी हंगामी बुनियादनि ते सार लहण जो मुतालबो। कंदकोट पुलिस धाड़ेलनि आॾो बेवस बणियल। ठेड़ी थाणे जी हद में अगवा थियल ख़ैरपुर वासी 6 ॼणा ॿिए ॾींहुं बि बाज़ियाब न थिया। मौक़िफ़नि जे वारसनि SSP कंदकोट असद रज़ा शाह सां मुलाक़ात दौरान चयो आहे त धाड़ेल ख़ैरपुर में खजूर जे बाग़नि में मज़दूरी जे बहाने सां आया। उन्हनि मौक़िफ़नि खे दावत ते कंदकोट घुरायो हो। पोइ टैक्सी कराए कंदकोट वञी रहिया हुआ त रस्ते ताईं खेनि अगवा कयो वियो। SSP जे ख़ातिरनि बि इत्मीनान न ॾिनो। ज़रियनि जो चवणु आहे त मौक़िफ़नि जे वारसनि MPA मोहम्मद बिजरानी सां राब्तो कयो आहे। राडियोनी ज़रिए मौक़िफ़नि खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो बि कयो वियो आहे। ऐं हैदराबाद में बिजली जी बंदिश ऐं सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील न थियण ख़िलाफ़ शहरी रोडनि ते निकिरी आया। हेस्को इंतज़ामिया ते रिश्वत घुरण जो इल्ज़ाम। स्टेशन रोड ऐं चोटकी घिटी जे रहवासियुनि स्टेशन रोड ते एहतजाज दौरान इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त हफ़्ते खां ट्रांसफार्मर सड़ियल आहे। लाइन सुपरिटेंडेंट ट्रांसफार्मर जी मुरमत लाइ 75,000 रुपया घुरे रहियो आहे। नोटिस वरितो वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलीकार। मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स सां ॾिठियूं बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।